अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारू मिटमली रजा सबई मुँह सरदार हशर वेल हिसाब में जॾे मुहिब थींदा महदार। उतलोयन वारा लख हज़ार पर मारू मंझन हिकड़ो। पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीणु आहियां अच बाहर थिम वसील। दाता मुंहिंजे दिल खे दे दिलासा दलील। ज़िल्लत कयो मुज़लील रस बादशाह बग़दाद जा। हमदई सलात खां बाद काबिल एहतराम उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजां प्यारनि मुसलमाननि भाइरनि जे ख़िदमत में हिक आयत करीमा जो कुछ हिस्सो तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आहे। दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मोनाचीज़ खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो
ऐं उन सां गॾु रमज़ानुल मुबारक जी फज़ीलत, बरकतूं, रहमतूं, रोज़े जी बरकत। पोइ जीअं त अव्हांखे ख़बर आहे अॼोको ही प्रोग्राम जीअं त माहवार हलंदड़ आहे, अव्हां जे हिन ॻोठ हिन मस्जिद जे जमात जे तरफ़ां ही यारहीं शरीफ़ जे सिलसिले में माहवार प्रोग्राम थींदो आहे। पर रमज़ानुल मुबारक ऐं रबीउ सानी खे ख़ासि तौर ते यारहीं वारे दिलबर दस्तगीर सां हिकु ख़ासि निस्बत आहे। उहा इंशा अल्लाह अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। सुहिणे बादशाह पीर जूं ॻाल्हियूं अव्हां खे ॿुधाइबियूं, कुझु दोस्तनि जूं फरमाइशूं आहिनि उहे अर्ज़ रखबियूं। हाणे वॾे आवाज़ ज़ौक़ शौक़ सां मदीने जे ताजदार अड़ियनि जे आधार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन वरी प्यारा मुसलमान भाइरो, टे रमज़ानुल मुबारक ते मदीने जे ताजदार जी भलारी न्याणी, पाक न्याणी अम्मा खातूने जन्नत रदी अल्लाह ताला अन्हा जो विसाल मुबारक आहे। वरी अॻिते हलो त 10 रमज़ानुल मुबारक ते अल्लाह साईं मदीने जे साईं खे बग़ैर क़त्ल जे, बग़ैर लड़ाई जे अल्लाह साईं मक्को पाक फतह करे ॾिनो। 10 रमज़ानुल मुबारक ते शानदार अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे मक्के पाक जी फतह नसीब फरमाई। वरी थोरो अॻिते हलो त 17 रमज़ानुल मुबारक ते इस्लामी वॾी जंग लॻी, जंहिं जंग जो नालो जंगे बदर आहे, जेका पहिरीं पहिरीं लड़ाई थी, पहिरीं पहिरीं जंग लड़ी वई, उन जंग जो नालो जंगे बदर आहे। ओ मुंहिंजा प्यारा, जंगूं खोड़ थियूं पर हीअ पंहिंजे नमूने जी अजीब ग़रीब जंग हुई, जेका 17 रमज़ानुल मुबारक ते रोज़े जे हालत में मुसलमाननि काफ़रनि सां कई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात 17 रमज़ानुल मुबारक ते अल्लाह पंहिंजे हबीब खे मदीने जे साईं जे ग़ुलामनि खे शानदार फतह नसीब फरमाई। वरी अॻिते हलो 21 रमज़ानुल मुबारक ते मौला अली शेर खुदा अमीरुल मोमिनीन फातिह खैबर हजरत सैयदना अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत मुबारक आहे। 21 रमज़ान खां अॻिते हलो त मुंहिंजा प्यारा दोस्तो, वरी 27वीं रात अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत हिन महीने में क़द्र वारी रात लैलतुल क़द्र असां ग़ुलामनि खे मदीने जे साईं जे सदके अता फरमाई आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, 80-82 साल जो ओ जागो इबादतूं हिकिड़े पासे, इन रात जो ओ जागो इबादत हिक पासे। हिकिड़े माण्हू जी 82 साल उमिरि हुजे, 82 साल जागे, 82 साल पियो नफ़िल पढ़े, नेक अमल करे, उन सॼी इबादत जो सवाब हिकिड़े पासे, ऐं 27वीं जी रात लैलतुल क़द्र वारी रात में ओजागो करण, उन में इबादत करण, क़ुरान पाक जो पढ़ण, नफ़िल पढ़ण, इहो ओजागो इन रात जी इबादत जो सवाब हिकिड़े पासे। वरी मुंहिंजा प्यारा 27 रमज़ान जे ॾींहुं 27 तारीख़ ऐं उन वक़्त जी ॻाल्हि थो कयां जॾहिं तारीख़ रमज़ान जी 27 हुई, 14 अगस्त तारीख़ हुई त असांखे अल्लाह साईं पाकिस्तान अता फरमायो। 27 जे ॾींहुं प्यारा मुस्लमान रमज़ान शरीफ़ जो
महीनो हुयो उन खां अलावा ॿियूं खोड़ सारियूं हिन महीने जूं बरकतूं भलायूं आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात फरमायो मुझे महबूब जा गुलाम हो असां अवां खे रमज़ान शरीफ महीनो अता फरमायो आ रमज़ान शरीफ जा अवां खे असां रोज़ा अता फरमाया आहिनि ही उहो महीनो आ जो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नुज़हतुल मजालिस में अल्लामा अब्दुर्रहमान शाफ़ई सफूरी रहमतुल्लाह अलैह रवायतो नक़ल फरमायो पान फरमान था मदीने जे साईं फरमायो तमाम मेराज वारी रात सिदरतुल मुंतहा वारे मकाम में जॾहिं पहुतुसि सिदरा जो मूं दौरो कयो मूंखे हिकिड़ो मलाइक मिलियो जंहिं मलाइक जा मथा 1000 हा अब ॿिनि मथनि वारो ॿार कुदरत किथे पैदा तो थिए त मीडिया वारा उनखे खणियो ॾिन त बाबा ॿिनि मथनि वारो ॿार या 2 हथ उन ॿार जा या उन जूं टे उन जा पेर वग़ैरह अहिड़ी सूरत वारो ॿार पैदा थिए त मुंहिंजा प्यारा टीवी अख़बार जेॾां तेॾां इहा ॻाल्हि हलंदी आहे पर आऊं चवां थो अजब वारो उहो ख़ुदा जो मलाइक हो जो मदीने जा साईं था फरमाइनि उन जा 1000 मथा हा ऐं हिकिड़े मथे में 1000 चेहरा हा मुंह हा हर मुंह में मुंहिंजा प्यारा 1000 वात हा उन्हनि वातुनि में ज़बानूं हुयूं वो अल्लाह जो जिक्र करे रहियो हो हर ज़बान सां अल्लाह जो जिक्र करे रहियो हो मुख़्तलिफ़ ख़ुदा जा नाला पुकारे रहियो हो जॾहिं असां उते पहुतासीं उन मलाइक वटि मूं सलाम कयो पर हू अल्लाह जे मोहब्बत में अहिड़ो मस्तानो लॻो पियो हो जो हुन मुंहिंजे सलाम खे शायदि कोन ॿुधो त जिब्राईल अलैहिस्सलाम वेझे वञी उन मलाइक खे फरमायो ओ मलाइक सगोरा जंहिं हस्ती तोखे सलाम कयो आ सो लौला कलमा जो शहंशाह आहे ॿिनी जहाननि जो सरदार आ अल्लाह हबीब आ नबियनि जो इमाम आ वो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे वो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे और हसीनों में हसी ऐसे के महबूबे खुदा ठहरे जिब्राईल अॻिते वियो फरमायो ओ मलाइक अल्लाह जे हबीब अवां खे सलाम कयो आ उथी महबूबनि जो इस्तक़बाल कर उहो ख़ुदा जो हबीब आ जंहिंजे लाइ अॼु सारो जहान इस्तक़बाल में आ 7 मलाइकनि जा आसमान 7 आसमाननि जा मलाइक जे इस्तक़बाल में आहिनि अॼु ख़ुदा पाक जी इबादत तस्बीह हमद सना मलाइक छॾे मदीने जे ताजदार दे इस्तक़बाल जे ला बिठाल अज हर ज़बान ते आ तो मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी अज ताईं अहड़ी रब तो जहड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुस्तफ़ा है दाबुर जा दीदार अवामा आया नजर अनवर अहामा दाबुर जा दीदार अहामा आया नजर अनवर अहामा जहीं तोखे ॾिठो तेर
रब खे ॾिठो जहीं तोखे ॾिठो तंहिं रब खे ॾिठो क़ुर्आन ॾिनी गवाही आ मुस्तफ़ा मुस्तफ़ा प्यारा मुसलमान भाइरो जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो मलाइक सगोरा मदीने जो ताजदार आयो आ उठे सलाम जो जवाब दे इस्तकबाल कर अल्लाह जे हबीब फरमायो मलाइक सगोरो जंहिंजा हज़ार मथा हर मथे में हज़ार मुंह चेहरा हर मुंह में हज़ार ज़ुबानों जैसा अल्लाह जे हमद तस्बीह बयान करे रहियो हो उथी बीठो सलाम जो जवाब ॾेई वेझो थी मूंखे पंहिंजी पेशानीअ ते चुमी ॾिनो पेशानीअ ते चुमी ॾेई समझो भाकुर पाए अर्ज़ कई सोना अवां खे लख लख मुबारकूं हुजनि जो अवां खे रब रमज़ान शरीफ़ जो महीनो ॾिनो आ जंहिं रमज़ान जे सदके अवां जी उम्मत खे ख़ुदा बख़्शे छॾियो आहे मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां खे लख लख मुबारकूं हुजनि जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अवां जे सदके अवां जे उम्मत खे अहिड़ो महीनो अता फरमायो आ जेकॾहिं अवां जी उम्मत थोरी मेहनत कई त क़यामत वारे ॾिहाड़े जॾहिं महशर जो मैदान लॻंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जिते अल्लाह जा मिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा फरोज़ थींदा कुल अंबिया किराम हूंदा औलिया सिद्दीकीन शुहदा सालीन सब हूंदा उन महशर जे मैदान में जिते सिज सवाने जे बराबर लही ईंदो ज़मीन टामे वांगुरु तपी वेंदी माण्हू पगर खान पगर पिया ॻाड़ींदा नफ़्सा नफ़्सी जो अलम लॻंदो 50,000 साल जो मुंहिंजा प्यारा दोस्तो ॾींहुं हूंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो संग पसी सरही न थी मत पिरी पंहिंजो न कन हिन दर मथे दादलियूं रुअंदियूं रत वञनि हितां ॿारो चन कई लोधे कढियूं सभिनी खे मदीने जे साईं जी शफ़ात जो आसरो उम्मीद अल्लाह वारनि जी सिफारिश मुंहिंजा प्यारा कंहिंखे हज जो इंतज़ार कंहिंखे मस्जिद जो इंतज़ार नमाज जो इंतज़ार कंहिंखे मुंहिंजा प्यारा कहिड़े हीले वसीले जो इंतज़ार हूंदो हर माण्हू मुंहिंजा प्यारा उन ॾिहाड़े परेशान हूंदो सवाले जे ते सिज लथल हूंदो सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा हाँ हज़रत साईं सखी सैयदी क़िबला से पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी नूराई शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह पान फरमान था ओ जित हलंदो हुल हशर जो मुश्किल संदे मैदान में जित हलंदो हुल हशर जो मुश्किल संदे मैदान में उत कर लहज मुंहिंजी करीबा अच जा हशर जे आस पास
उत कर लहज मुंहिंजी करीबा अच जा हशर जे आस पास अज दर्द मां दाहूं कयम दोस्त दर जे आस पास जे जियरे जानब ना मिली अच जाए कबर जे आस पास ज़ईफ़ हिन ज़ैनल संदी कज ज़मानत मुश्किल संदे मैदान में ज़ईफ़ हिन ज़ैनल संदी कज ज़मानत मुश्किल संदे मैदान में पुल ओकारे पार कजां अच जा हौज़ कौसर जे आस पास अच जा हौज़ कौसर जे आस पास अज दर्द मां दाहूं कयम दोस्त दर जे आस पास जे जियर जानब ना मिली अच जा कबर जे आस पास उन बिहारे 50,000 साल वारे दी हर कंहिंखे इंतजार हूंदो मदद जो खास मदद मदीने वारे साईं जी थींदी जने अल्लाह जा महबूब सजदो फरमाईंदा सजदे खां बाद रब इजाजत ॾींदो त हाणे सिफारिशूं क़बूलन पोइ मस्जिदूं सिफारिश कंदियूं मुंहिंजा प्यारा बैतुल्लाह सिफारिश कंदो हज नमाज रोज़ो वग़ैरह अनेक अमल क़ुरान पाक सिफारिशूं कंदा पर अचानक हिकिड़ी अहिड़ी शइ दायर थींदी जो सुभान अल्लाह जीअं जो असां तव्हांजी नज़र पवंदी त सभई माण्हू ओॾे निहारींदा मलाइकनि खां पुछंदा त ही कहिड़ी शइ आहे मलाइक फरमाईंदा आहे रमज़ानुल मुबारक जो महीनो अची रहियो आहे अल्लाह जी बारगाह में रमजान शरीफ अची रहियो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जी बारगाह में रमजान मुबारक जी आमद थींदी सभई माण्हू चिकचिकाए नज़रूं रमजान शरीफ में निहारींदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो ऐ रमजान शरीफ तुंहिंजी हाजत छा आहे सल कहिड़ी तोखे तुंहिंजी हाजत आहे सवाल कर मां तोखे अता फरमायां त रमजान शरीफ अल्लाह जी बारगाह में अर्ज कंदो मुंहिंजा मौला मूंखे अॼु इजाज़त ॾे मूंखे अॼु इख्तियार ॾे जिन मूंखे सुञातो मुंहिंजो क़दुरु कयाऊं रोज़ा रखियूं तरावी पढ़ियाऊं मुंहिंजा मौला जिन मुंहिंजो अदब एतराम कयो अॼु इजाज़त ॾे त उन्हनि जा हथ वठंदो जन्नत भेड़ो कंदो अचां अल्लाह साईं रमजान शरीफ जी सिफारिश क़बूल फरमाईंदो पोइ रमजान शरीफ खे रब इजाज़त अता फरमाईंदो ऐ रमजान शरीफ तोखे इजाज़त आहे जिन तोखे सुञातो जिन तुंहिंजो क़दुरु कयो एहतराम अदब कयाऊं तो में रोज़ा रखियूं नेक अमल कयाऊं अॼु तोखे इजाज़त आहे भरियूं भाकड़ भरे जन्नत भेड़ा कंदो तॾहिं चवंदाऊं उथो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा उथो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा पंहिंजे इलाक़नि में ज़मींदार हूंदा आहिनि ज़मींदार पोइ 5 एकड़नि वारो बि ज़मींदार आहे 10 एकड़नि वारो बि ज़मींदार आहे केटी जो मालिक ज़मींदार आहे पर असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि अॼु बि चंदो जेके जागीरनि जा मालिक नवाब गैबी खान खे 9,09,999 जिरेब बनी आहे जागीर यानी आशिक जो फरमाए
त रमज़ान शरीफ़ में रहमत बादल वांगर कान वसंदी आ, जागीरुनि वांगर वसंदी आ। उथो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा। मुबारक हिन महीने में, मुबारक हिन महीने में वसन बादल था बरकत जा। उठो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा। उठो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा। अदा खुली विया दर बेहतल जा, थिया दर बंद दोज़ख जा। खुली विया दर बेहतन जा, थिया दर बंद दोज़ख जा। ॾिसो खणो पल पल मलाइक प्या, खणो पल पल मलाइक प्या। अचन अंबार रहमत जा। उठो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा। उठो जागो मुसलमानो, वठो जागीर जन्नत जा। जागीरनि जे हिसाब सां अल्लाह पाक हिन महीने में रहमत वराए रहियो आहे। रहमतुनि जे जागीरनि जो ख़ुदा पाक उनखे मालिक बनाईंदो आहे, जेको रमज़ान खे सुञाणंदो आहे, जेको रमज़ान शरीफ़ जी इज़त कंदो आहे, रमज़ान शरीफ़ जो क़दुर कंदो आहे, रमज़ान शरीफ़ में जागंदो आहे, अल्लाह जी इबादत कंदो आहे। मुंहिंजा प्यारा उहो रहमत जे जागीरनि जो मालिक थी वेंदो आहे। जन्नत में ख़ुदा उनखे जागीर अता फरमाईंदो। दुआ कयो शाल असां रमज़ान खां राज़ी थी वञूं, रमज़ान शरीफ़ असां खां राज़ी थी वञे। चओ आमीन। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। प्यारा मुसलमान भाइरो, हे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। मूंखे अञा ॿिया मौज़ू बि बयान करणा, मूं मुख़्तसिर सिर्फ़ तव्हांखे हिकु ॿ रवायत ॿुधाई आहे। हाणे वरी रमज़ान शरीफ़ जी जेका ख़ासि इबादत आहे, उहा इबादत आहे रमज़ान शरीफ़ जो रोज़ो। असां कराची वारनि ते कुझु महिरबानी थी आहे। रोज़ो 16 कलाक जे वेझो आहे, लॻभॻि 16 कलाक थियो था वञनि, पर मौसम असां वटि कुझु बहितर। बाक़ी हैदराबाद गुज़र त पोइ ख़बर पए अॻिते को मोमिन रोज़ो रखंदो। हा साईं, गर्मियूं चोट जूं आहिनि, उते बि को मोमिन ख़ुदा जो बानो उहो रोज़ो रखंदो, रोज़े खे संभालींदो। हर माण्हू जी जाइ न आहे। बाक़ी असां वारे हिन इलाके सां भली कुझु रोज़ो डिघो आहे, पर पोइ बि अल्लाह पाक महिरबानी फरमाई आहे, मौसम बहितर आहे, मौसम बहितर आहे। मुंहिंजा प्यारा ॾुखियो सुखियो जंहिं बि रोज़ो रखी ॾींहुं गुज़ारियो अल्लाह जे रज़ा वास्ते, जंहिं शख़्स रमज़ान जो रोज़ो रखियो, मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह साईं तो फरमाए त रमज़ान शरीफ़ जे रोज़े जी जज़ा जन्नत बेहिश्त कोने, हूरूं कोने, सवाब कोने। रोज़ो ख़ास मुंहिंजे लाइ आहे, उन रोज़ेदार जे लाइ जज़ा मां रब पाण आहियां। निमाज़ जो सवाब, हज ज़कात जो हिकिड़ो सवाब मुक़रर, पर रोज़े जो सवाब मुक़रर कोन्हे। अल्लाह सीधो फरमाए त रोज़ो मुंहिंजो आहे, मुंहिंजे लाइ, ऐं मां रोज़ेदार जे लाइ।
उन जी जज़ा मां रब आहियां। उलमा किराम इन रिवायत जी तशरीह बयान कनि था। अल्लाह साईं रोज़ेदार जो आहे, रोज़े जी जज़ा पाण रब्बा। उलमा किराम फरमाइनि था इन जी तशरीह हीअं सम्झो, तफ़सील हीअं सम्झो त जेको रोज़ेदार आहे सो अल्लाह जो थी थो वञे, रब उन रोज़ेदार जो थी थो वञे। फर्क़ नथो थिए, रोज़ेदार रब जो, रब रोज़ेदार। हिकिड़ी वजह, हिकिड़ी तशरीह। ऐं ॿी उलमा किराम फरमाइनि था हदीस बि आहे त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जीअं मूं अव्हांखे नज़ारा ॿुधाया हशर जे मैदान जा, इहो सिस्टम लॻो पियो हूंदो, हिसाब किताब पियो हलंदो। के निमाज़ जे सदके पिया जन्नत में वेंदा, के सखावत जे सदके पिया वेंदा, के रहमदिली जे सदके पिया वेंदा, के सुठनि अखलाकनि जे सदके पिया वेंदा, के हज उमरे जे सदको, को कहिड़े अमल जे सदके, को कहिड़े अमल जे सदके जन्नत माणींदो, बख़्शिश माणींदो। पर मुंहिंजा प्यारा बेहिश्त जा 8 दरवाज़ा न 8, उन्हनि मंझा 7 दरवाज़ा खुलंदा, पर हिकिड़ो दरवाज़ो जंहिंजो नालो आहे बाबे रैयान, उहो बाबे रैयान बंदि हूंदो जेको मख़सूस रोज़ेदारनि जे लाइ तयारु थियो आहे। उन बाबे रैयान खां सिर्फ़ रोज़ेदार गुज़रंदा, दाख़िल थींदा, ॿियो केर बि माण्हू उतां दाख़िल गुज़री कोन सघंदो, दाख़िल थी कोन सघंदो। उहो दरवाज़ो बंदि हूंदो। रोज़ेदार अल्लाह खे अर्ज़ कंदा, बारी ताला असां तुंहिंजे लाइ बुख उञ बर्दाश्त कई, 16 कलाक कोन खाईंदा हुआसीं, 16 कलाक असां तुंहिंजे लाइ रोज़ो रखियो। बारी ताला अॼु असां त ईअं थे सम्झो हक़ असांजो आहे, अॻ में बेहिश्त में असीं वेंदासीं, पर असां वारो दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे, बाबे रैयान बंदि लॻो पियो आहे। अल्लाह पाक फरमाईंदो, रोज़ेदारो तकड़ न कयो, अवां फिलाने मैदान में रोज़ेदार गॾु थी बीहो, मां हिननि जो हिसाब करे वठां। मां अवां खे ॿुधायो हो दुनिया में त रोज़े जी जज़ा मां रब आहियां, सवाब मूं अवां खे कोन ॿुधायो। हाणे तरसो सब्र कयो, हिननि खां रवानो करे पोइ मां अॼु सभई पर्दा हटाईंदुसि, अॼु मां सभई घूंघट हिजाब हटाईंदुसि, अवां रोज़ेदारनि खे ढो कराए दीदार कराईंदुसि। अल्लाह साईं पंहिंजो दीदार कराईंदो रोज़ेदार। ही वॾो एज़ाज़, वॾो एज़ाज़ आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो। उहो दीदार जंहिंजे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो, 40 रातियूं वो जागो करे तूर सीना जबल ते वञी पहुता। अल्लाह खे अर्ज़ कई, मुंहिंजा मौला मूंखे दीदार करा। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, लन तरानी, ऐ मूसा कलीम अल्लाह तू मूंखे हरगिज़ ॾिसी कोन थो सघीं, न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे, न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ऐ मूसा निगाह मुस्तफा देखे। अल्लाह से फरमाइंदो, मूसा कलीमुल्लाह तव्हां मूंखे नथा ॾिसी सघो, लन तरानी मूंखे नथा ॾिसी सघो। हाँ, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रोज़ेदार ईंदा मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम, उन्हनि जे लाइ पर्दा हटी वेंदा, घूंघट हिजाब हटी वेंदा। मां उन्हनि रोज़ेदारनि खे खुले आम पंहिंजो दीदार कराईंदुसि। हाणे थोरो अंदाज़ो था लॻायूं, अंदाज़ो रब जे दीदार। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं 39 हिस्सा हुस्न जा अता फरमाया। घणा? ऐं रब करीम पैदा घणा हिस्सा कया हुस्न जा? 40। बाक़ी घणा बचा?
हिकिड़ो सॼी दुनिया में विरायल आहे। हे गुलनि खे सूरत आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो, इंसानियत खे सूरत आहे, वणनि खे आहे, जानवरनि खे, जेको जिते इहो सभु हिकिड़ो हिसो विरायल आहे। हिकिड़ो हिसो विरायल 39 हिसा हज़रत यूसुफ खे अल्लाह से अता फरमाया। हाणे तव्हां अंदाज़ लॻायो त यूसुफ अलैहिस्सलाम केॾो सुहिणो हो। जॾहिं मिस्र जो बादशाह थियो, मिस्र जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, त ॾुकार जो साल अची वियो। ॾुकार मुल्क में मींहं बंदि थी विया, माण्हू मरण ते अची विया, पोखूं ख़तम थी वियूं, आबादियूं सड़ी वियूं, खूह सुकी विया, दरिया वाह सुकण लॻा। पोइ माण्हू आया हज़रत यूसुफ साईं, ॾाढी बुख लॻी आहे, अनाज खुटी वियो आहे, तूं मुल्क जो बादशाह वाली आहीं, असांजी तोखे पारत आहे, असांखे अन्न ॾे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो तव्हां वियो ऐं तव्हांखे अन्न ॾियां। पाण छा कयूं? ताज़ो वुज़ू कयूं, वुज़ू करे अल्लाह जी बारगाह में नफ़ल पढ़ियूं, बरक़ात नफ़ल पढ़ी, मुंहिंजा मौला तो मूंखे मिस्र जो बादशाह त बणायो आहे, पर हाणे ख़ल्क़ अची वेठी आहे, को चए तो अन्न ॾे, को अटो, को पाणी, जो सवाल लॻो पियो आहे, छा कयां? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, यूसुफ सोना तोखे असां 39 हिसा हुस्न जा ॾिना आहिनि, तूं पंहिंजे चेहरे ते कपिड़ो पाए घुमंदो आहीं, जेको तोखां अटो अन्न घुरे सॼो चेहरो खणी न ॾेखार, सिर्फ़ घूंघट ई हटा, हीअं कंदो वञ, जेको तुंहिंजी हिकिड़ी झलक ॾिसंदो न उनखे 3 महीना बुख उञ करण लॻ, न अटो यादि रहंदो न अन्न यादि रहंदो, जेको तोखे ॾिसंदो तुंहिंजे इश्क मोहबत में मस्त थी वेंदो। हाणे हज़रत यूसुफ केॾो बि सुहिणो आहे, पर पैदा ख़ुदा जो कयो। हाणे जॾहिं ख़ुदा जी मख़लूक यूसुफ जे हुस्न जो इहो कमाल आहे, त बनाइण वारे रब जे हुस्न जो कमाल छा? असांजे मुल्क जो वॾो वली कामिल सुल्तानुल आरिफीन, आरिफ चवंदा आहिनि उलमा किराम वेठा, आरिफ हुनखे चवंदा आहिनि जी पंहिंजे रब खे सुञाण, उहो आरिफ। सुल्तान बाहू सिर्फ़ आरिफ न आहे, आरिफनि जो बादशाह। पोइ साईं जॾहिं दहली विया हुआ, दहली इहो वॾो वाक़ियो आहे, कंहिं वक़्तु ॿुधाइनि, पर हीअं सिर्फ़ इशारो। दहली विया, उते हज़रत पीरान पीर बादशाह पीर जो बचिड़ो हो, साईं हज़रत सैयद अब्दुर रहमान दहलवी जीलानी रहमतुल्लाह अलैह, उन्हनि वटि विया हुआ हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह। पोइ साईं सिर्फ़ दस्तगीर जे बचिड़े हज़रत साईं ख्वाजा अब्दुर रहमान दहलवी कुछ भी पढ़ायो कोन, को जिक्र जा दफ्तर न, सिर्फ फरमायूं बाहू चो अल्लाहू अल्लाहू जो इस्म पाक ॾिनऊं। सुल्तान बाहू तो फरमाए त पर्दा हटी विया, मूं पंहिंजे रब खे ॾिठो, मुर्शिद कामिल मूंखे पंहिंजो रब ॾेखारियो। हाणे जंहिं मुर्शिद रब ॾेखारियो, रब जी सुञाणप ॾिनई, सुल्तान बाहू उन्हनि जे लादो फरमाए त हे तन मेरा जे चश्मा होवे, ए तन मेरा जे चश्मा होवे, ते मैं मुर्शिद वेखना रजां चश्मा हिक खोला हिक कज्जा हो, इतना डिठिया मैनू सब्र ना आवे, होर किथे वल भजा हूं।
मुर्शिद दा दीदार है बहू मैनू लख करोड़ा हजा हूँ जे मुर्शिद कामिल रब जी सुञाण पड़नी उन मुर्शिद जो कॾहिं दीदार घुमंदे फिरंदे थियो त काश हे 1000 अखियूं हुजनि हिकिड़ी अख ढो करे उनखे बंदि करे वरी ॿी अख खोलिया उहा ढो करे हा त 3 अख खोले पंहिंजे मुर्शिद खे ॾिसां लूलू दे मुंड लख लख चश्मा हिकु खोला त हिकु कजां यानी हिकिड़ी बंदि कयां त ॿी खोले पंहिंजे मुर्शिद जो दीदार प्यारा मुसलमान भाइरो सखी सुल्तान बाउदो फरमाए मुर्शिद जे दीदार जो यो मज़ो आ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाउ कामिलन जे दीदार में यो मज़ो आ त रब करीम जे दीदार में छा मज़ो हूंदो ऐं हज़रत यूसुफ हसीना हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुस्ना इब नुक्तो ॿुधो ऐं मदीने वारे साईं वटि हुस्न न नूर आहे अल्लाह पाक जो नूर आहे इन जे करे मदीने जे साईं जो हुस्न हज़रत यूसुफ खां मथे ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलन हिक पासे हुनन सभिन जो बोलन हिक पासे मुझे अरबीअ जो बोलन हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी यूसुफ जो घुंड खोलन हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कन हिक पासे अवां पहिरीं ॿुधो न रवायत में त अल्लाह सी फरमाए त सॼो खणी पर्दो न हटा थोरो घूंघट थोरो पला हीअं कर बस आशिक महेश्वर रहमतुल्लाह अलैहि फरमाए त यूसुफ जो घुंड खोलन हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कन हिक पासे साईं सर मुर्कन अम्मा आयशा सिद्दीक़ा थी फरमाए रात जो ॾीए जे सोझरे में कपड़ा पई सुबियां त ओचितो ॾीओ बि विसामी सुई बि किरी पई हाणे को ऊंधाई रात सुई नज़र न पई अचे अचानक मदीने जा साईं इशा जी नमाज़ पढ़ी असांजे दौलत खाने में जलवा फरोज़ थिया हीअं जो मदीने जा साईं घर मुबारक में दाख़िल थिया ईअं लॻो ॼण सिज उभरी आयो आहे घर रोशन थी वियो मूं पंहिंजी सुई बाक़ाइदा सोजरे में लधी ॾिठी तॾहिं अम्मा फरमाईंदी ओ आसमान ख़ुदा तोखे बि सिज ॾिनो आहे मां अबू बकर जी न्याणी खे बि रब सिज ॾिनो आहे तुंहिंजो सिज उभरंदो आहे पात फजर सुबुह जो उभरंदो आहे मुंहिंजे महबूब जे उभरण जो मौसम आहे कान का मुझे हबीब जे निकरण जो टाइम कान को कोन्हे को जॾहिं जी चाहे निकिरी पवंदा आहिनि ऐं आसमान तुंहिंजो सिज पहिरीं अमीरनि जूं बिल्डिंगूं रोशन कंदो आहे पोइ ग़रीबनि जे घरनि में रोशनी विझंदो आहे पर मुंहिंजो सिज पहिरीं रोशनी ग़रीबनि मिसकीननि ते विझंदो आहे
अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत बिलाल खां काफ़िर पुछो जॾहिं मुंहिंजा प्यारा हजरत बिलाल साईं खे मदीने पंहिंजो मके पाक जे घिटियुनि में गलियुनि में काफ़िरनि जा ॿार ओ मुंहिंजा प्यारा पेरनि में रसियूं हथनि में जंजीरूं पोइ गिरींदा हा हजरत बिलाल साईं खे पुठनि मुबारकनि में मुंहिंजा प्यारा ज़ख़्म थी वेंदा हा खल लही वेंदी हुई वो गिरींदा हा पर जॾहिं उहे पाण थकंदा हा त हज़रत बिलाल जे ज़ुबान ते हूंदो अल्लाहु 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 पींघड़े में बाहर बोले अल्लाहु अल्लाहु चींगड़े में नार बोले अल्लाहु 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 पींघड़े में बार बोले अल्लाहु प्यारा मुसलमान भाइरो अल्लाहु ऐं मोहम्मद मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िर पुछंदा हा बिलाल हवा खे मदीने जे साईं कहिड़ो नशो प्यारियो आहे हेॾियूं मारूं हेॾियूं सख़्तियूं बुखूं वञूं पोइ बि जॾहिं होश में अचो था अल्लाह जो नालो ज़ुबान ते आहे मदीने जे साईं जे जो नालो मुबारक अव्हां जी ज़ुबान ते आहे अव्हां छा ॾिठो आहे उते हज़रत बिलाल पियो फरमाए अदा पुछण वारो कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं जैसे मेरे सरकार हैं वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं जैसे मेरे सरकार हैं वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह जे महबूब करीम खे रब पंहिंजो नूर अता फरमायो हो नूर अल्लाह नूर इन जे करे रब खां बाद अगर को हसीना तो आमिना जो लाल मदीने जो साईं आओ खुदा जो कसम क़यामत जे ॾिहाड़े जंहिं वक़्त में नज़र पवंदी पर कब्र में जॾहिं मदीने जे साईं जो दीदार थींदो हूअं त विछड़ी हलंदासीं वग खां विछड़ी हलबो राज खां विछड़ी हलबो बच्चा ॿार छॾबा मुंहिंजा प्यारा अजीब जुदाई जी घड़ी हूंदी है हितां लॾड़ो खणी लालण लॾींदा पिया वञनि हाय हितां लॾड़ो खणी लालण लॾींदा पिया वञनि प्यारा पिरी पाड़ो छॾे मुहड़ो मटींदा पिया वञनि कालहा जेकी कठे अॼु से कोन्हे हिते कालहा
जेकी कठे अज से कोने ते महबूब मू मिस्कीन खां अदा मुहड़ो मटींदा पिया वञन हाय हाय हितां लडड़ो खणी लालण लॾींदा पिया वञन प्यारा पिरी पाड़ो छॾे मुहड़ो मटींदा पिया वञन उहा घड़ी त अजीब हूंदी विछोड़े वारी घड़ी अजीब हूंदी विछोड़े वारी पर जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो कब्र ते जनाज़ो ईंदो कब्र में जनाज़ो मुस्लमान जो लहंदो हाणे वरी रात जी ॻाल्हि ॿुधो हितां जॾहिं हलंदासीं नओं लिबास विज़ू ताज़ो होसल थियल अतर अंबीर लॻल हालांकि माण्हू वञे पियो मिट्टी में हिनखे कहिड़े नए कपिड़नि जी ज़रूरत आहे कहिड़ी ख़ुशबू जी ज़रूरत आहे विज़ूअ जी गुस्ल जी छा ज़रूरत आहे मिट्टी में वञे पियो पर न राज़ आहे मोमिन तयार थी गुस्ल कर वुज़ू कर नओं लिबास पा अतर मुश्क अंबीर हणी कब्र में हल तोखे रसूलनि जे सरदार जो दीदार थींदो मदीने वारे साईं सां मिलंदे तयार थी हल घोट भंजी हल महबूबनि जे साम्हूं कब्र में लाईंदा अदा एड़े मिटियूं विझी मुंहिंजा प्यारा दोस्तो हेॾा माइट प्यार रोंदा जनी प्यार ॾे कयो जवान पाले अॼु कयो से हलिया विया कब्र जे हवाले जनी प्यार ॾे ओ जनाजे में आया भरे पैर पांधी जनाजे में आया भरे पैर पांधी सदा जन सिंगारियो बनिया से कांधी देई जाम खत्मा जची खाक डाले जनी प्यार दे कयो जान पाले कयो से हलिया कब्र जे हवाले जनी प्यार दे उहे रोंदा रोई मोटंदा पर मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह रखी मण मिटनि जा ॾेई जॾहिं कांधी रवाना थी वेंदा मिट माइट अज़ीज़ दोस्त मुंहुं मटे रवानो थींदा हिन मुंहिंजा प्यारा कब्र वारे वटि ॿ मलाइक ईंदा चवंदा ओ मोमिन मुसलमान उथी सवलो थी वे पान खे ठाहा उथी भी अॼु राजन जो राणो तोखे मिलण अची रहियो आहे सवलो थी वे अदब सां थी वे मदीने जा साईं अचनि था पिया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम तोखां पुछण अचनि पिया अल्लाह अल्लाह महबूबनि जो नालो ॿुधी मिट विसरी वेंदा अमर विसरी वेंदी बाबो विसरी वेंदो भाइर विसरी वेंदा भेनरूं विसरी वेंदियूं हर शइ विसरी वेंदी जिन दिलां विच इश्क समाना रोना कमना जिन दिलां विच इश्क समाना ए रोना कमना मिलदे रोंदे विछड़दे रोंदे रोंदे टुरदे राह मदीने जे साईं जो नालो मुबारक ॿुधंदो
यकदम उठंदो पान खे सवलो कंदो कफन ठाहींदो उठी बाहूं ॿधी बीहंदो अल्लाह जा महबूब जने साम्हूं जलवा फरोज़ थींदा मुंहिंजा प्यारा ॿियनि जे लाइ जो उन क़ब्र खां ज़मीन ताईं पर्दो हटाइबो आहे साईं करीमनि जो दीदार उनखे मुंहिंजा प्यारा उतां करायो वेंदो आहे रोज़े मुबारक मां पर अल्लाह जा महबूब पंहिंजे आशिक़नि जे क़ब्र में पाण जलवा अफरोज़ थींदा पाण मिलण जलवा अफरोज़ थींदा मोमिन जी नज़र जॾहिं महबूबनि जे चेहरे मुबारक ते पवंदी अल्लाह अल्लाह मुरकंदो क़ब्र जी ऊंधाई ऊंधारो विसरी वेंदो क़ब्र जी अकेलाई विसरी वेंदी विछोड़ा विसरी वेंदा दुनिया वारा ग़म दुख विसरी वेंदा जॾहिं महबूब जे चेहरे ते नज़र पवंदी सो महबूब जंहिंजे लाइ मोमिन त दुआऊं घुरंदो वेंदो त पहिरें पवंदी शान चवंदी शान अल्लाह रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में है उठत आर्य जाम जामिया उठत आर्य जाम जाला ओ भागो वठंदी शान चवंदी शान अल्लाह रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में चढ़ी जबल चोट ते मियां चढ़ी जबल चोट ते मियां ऐं सॾड़ा कंदी शान पो चवंदी शान अल्लाह रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में अदियूं शाह लतीफ़ चे मियां भिट जो घोट लतीफ़ चे अल्लाह मिन्नतूं बाहूं ॿधंदी शान चवंदी शान अल्लाह रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में मलाइक पुछंदा ऐ खुदा जा बाना सुञाणी छो केरा सुञाणप बाद में कराईंदो सरकार जब कब्र में आए मैं पांव पर गिरूं गर मलाइक मुझसे कहें उम्मती सर उठा तो मैं यूं कहूं कि मैं पाए मुस्तफा से ऐ फरिश्तों क्यों उठूं मर के पहुंचा हूँ यहाँ इस दिलरुबा के वास्ते ऐ मलाइको सुञाण पता के कराया तो जमीनो ज़मान तुम्हारे लिए मकीनो मकान सब तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए हम आए यहाँ तुम्हारे लिए और उठे भी वहाँ तुम्हारे लिए उठेंगे वहाँ तुम्हारे लिए प्यारा मुसलमान भाइयों मोमिन जी नज़र पवंदी कब्र विसरी वेंदी राज विसरी वेंदा मोमिन जो ईमान ताज़ो थी पवंदो मोमिन जो अंग अंग ठरी पवंदो मोमिन जा बेड़ा पार थी वेंदा जॾहिं आमिना जे लाल जो दीदार कंदो प्यारा मुसलमान भाइयों जने मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार जो यो कमाल आहे रब करीम जे दीदार जो कमाल था जॾहिं रोज़ेदारनि जे लाइ पर्दा हटंदा रोज़ेदारनि जे लाइ हिजाब हटंदा घूंघट पर्दा हटंदा दीवारूं हटंदियूं अल्लाह पाक रोज़ेदारनि खे पंहिंजो जॾहिं दीदार कराईंदो
मुझा प्यारा दोस्तों रोजेदार बाबे रयान खे भुलाए छॾींदा, जन्नत विसरी वेंदी, हूरूं गुलमान विसरी वेंदा। मौला ये पर्दा हाणे अॻियूं न ॾिजां, मौला घूंघट न आणजां, जेको तुंहिंजे दीदार में मज़ो आहे सो जन्नत में नाहे, हूरन में नाहे, गुलमाननि में नाहे। मौला असां दुनिया में कंहिं बि शइ में उहो लुत्फ़ मज़ो न ॾिठो जेको रब तुंहिंजे दीदार में आहे। सुभान अल्लाह। मौला असां त हैरान आहियूं, एतिरी बुख असां बर्दाश्त कान कई। 16 कलाक जो रोज़ो ज़रूर हो, पर मौला हे रोज़े जी बरकत, हे रोज़े जो बदिलो जो अॼु असांखे गुलामनि खे तो पंहिंजो दीदार करायो आहे। सभई घुंघर तो हटाया आहिनि, सभई हिजाब तो हटाया आहिनि। अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो, उन ॾिहाड़े रोज़ेदार जी ख़ुशीअ जी इंतिहा थी वेंदी। रोज़ेदार बाग बहार थी वेंदो, ॾाढो ख़ुश थी वेंदो, राज़ी थी वेंदो। अल्लाह सिधो फरमाए रोज़ेदार फिक्र न कर, गम न कर, तो हिकिड़ो महीनो बुख उन में गुज़ारियो आहे, पर मां रब तोखे उहो दीदार कराईंदुसि जो तूं इहे फिक्र इहे गम तोखे दुख विसरी वेंदा, इहे बुखूं उञूं तोखे विसरी वेंदियूं। मां रब तोखे दीदार कराईंदुसि। ऐं हिकु रिवायत में आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तूर सीना जबल ते पहुता, पोइ रब जो दीदार त कोन थियो, पर अल्लाह सां हम कलाम थियो। अल्लाह खे अर्ज़ कई, मुंहिंजा साईं मां भायां तो त इलाही तोखे वेझो आहियां, जो कचहरी कयूं पिया, हम कलामी जो शरफ हासिल थियो आहे। रब करीम फरमायो, ऐं मूसा कलीमुल्लाह आऊं हूअं त हर जाइ मौजूद आहियां, पर बज़ाहिर तोखां परे, इलाही परे, वॾा फ़ासिला, वॾा हिजाब। पर मूसा कलीमुल्लाह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां, तोखां बाद ईसा अलैहिस्सलाम जो वारो आहे, ईसा अलैहिस्सलाम खां पोइ मुंहिंजे मिठे महबूब मदनी सरदार जो वारो आहे। उन महबूब खे मूं उम्मत ॾिनी आहे, महबूब जी उम्मत खे मूं रमज़ान शरीफ़ ॾिनो आहे। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा ॾिना, जंहिं वक़्तु मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम, मुंहिंजा बाना रोज़ो मुंहिंजी रज़ा ख़ातिर रखंदा, मूंखे राज़ी करण जे लाइ बुख उन में ॾींहुं गुज़ारींदा। शाम जो उन्हनि जा चेहरा हैडा लॻा पिया हूंदा, चप ख़ुश्क थिया पिया हूंदा, ज़बानूं उन्हनि जूं सुकी वेंदियूं। पोइ शाम जो टाइम दस्तरखान विछाईंदा, उन्हनि दस्तरखाननि ते तरह तरह जा ताम रखंदा, दस्तरखाननि ते अची वेंदा। ऐं मूसा कलीमुल्लाह, वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। खारान पीअण वारो मां रब आहियां, मगर मां रब कोन खाईंदो पीअंदो आहियां, मां खाइण पीअण खां पाक आहियां। लेकिन मूसा कलीमुल्लाह जेकॾहिं वेझराई जो तो पुछी त पोइ जॾहिं रोज़ेदार रोज़ो छोड़ींदा, रोज़ो खोलींदा, जेसि ताईं उहे रोज़ो पिया खोलींदा, मां रब उन्हनि सां गॾु दस्तरखान ते वेह उन्हनि जे तरफ़ मुर्की पियो निहारींदुसि। पोइ छो न चऊं त कुर्ब केॾा थी विया, ही ख्वाब हो न ख्याल हो, अॼु कीअं सॾे भर में विहारियूं, तुंहिंजी फ़क़ीरी हाल हो। कुर्ब केॾा थी विया, हे ख्वाब हो न ख्याल हो, कीअं सॾे भर में विहारियूं, तुंहिंजी फ़क़ीरी हाल हो। रमज़ान शरीफ़ जो क़दुरु कयो, रमज़ान शरीफ़ में कुझु न कुझु मुंहिंजा प्यारा हासिल कयो, रमज़ान जी इज़त कयो। अहिड़ी जो रमज़ान तव्हां खां राज़ी थी वञे, तव्हां रमज़ान शरीफ़ खां राज़ी थी वञो। ही ओ रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे जंहिंजी पहिरीं राति असां तव्हांजे कामिल पीरनि जे पीर बादशाह पीर जी आमद थी। रमज़ान जी पहिरीं राति हज़रत क़िबला साईं सैयद मूसा अबू साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, रिवायत कई बयान कई आहे आरिफ बिल्लाह से मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह मसलवी शरीफ़ में रिवायत नक़ल कई अथऊं त रमज़ान जी पहिरीं राति ई दस्तगीर सोने जो बाबू साईं आरामी हुजे, रात जो ख्वाब में मदीने जा साईं आया।
मैं तड़फा दूर मदीने तू इथे बचण दा यारो हाल नहीं। मेरी मुश्किल नू हल कर देना तेरे वास्ते कोई महाल नहीं। मेरी शक्ल भी नहीं मेरे अमल भी नहीं किस गल ते सोना नाज करूं। मेरी शक्ल भी नहीं मेरे अमल भी नहीं किस गल ते सोना नाज करां। मेरा जज्बा नहीं अवेश जिहा मेरा जज्बा नहीं अवेश जिहा मेरा इश्क भी वांग बिलाल नहीं। मदीने दा साईं ख्वाब में जलवा फरोश थिया फरमायूं पुट सैयद मूसा जी मुंहिंजा नाना साईं फरमायूं उठी भी तो भाकुर पाए मुबारक उठी भी भाकुर पायूं मुबारक करियाऊं। साईं फरमाइनि था सुने नाने साईं भाकुर पातो तो पाण कहिड़ी मुबारक ॾिनो। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो औसे आज़म दरमयाने औलिया औसे आज़म दरमयाने औलिया चूं मोहम्मद मुस्तफा दरमयाने अंबिया। जंगी दोस्त तोखे लख लख मुबारक हुजल जो खुदा पाक अजरात तोखे उहो पुट उहो फर्जंद अता करे रहियो आहे जंहिंजो शान दुनिया जे वलियन में अहिड़ो हूंदो जहिड़ो शान मुंहिंजो तमाम नबियन में आहे। जीअं मां मदीने जो साईं नबियन जो इमाम सरदार आहियां ईअं तुंहिंजे बचड़े दस्तगीर जो शान वलियन में हूंदो यानी वलियन जो सरदार वलियन जो इमाम हूंदो। तॾहिं चवंदा आहियूं त मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो आहे। मुर्शिद जंहिंजो दस्तगीर ओ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे जंहिंजो अब्दुल कादिर पीर यारहीं ॿारहीं करण सवाबा दुश्मन लाए जीअरे अज़ाबा। यारहीं ॿारहीं करण सवाबा ओ यारहीं ॿारहीं करण सवाबा दुश्मन लाए जीअरे अज़ाबा। जनम सिर विढ़ाया खीर तंहिंखे जनम सिर विढ़ाया खीर जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर चोरन खे अबदाल बणाए चोरन खे अबदाल बणाए। साईं कोझा किनड़ा पियो बख्शाए कोझा किनड़ा पियो बख्शाए। ओ जेके सैयद जी आ उकीर तंहिंखे जेके सैयद जी आ उकीर मुर्शिद जंहिंजो दस्तगीर शफी
मोहम्मद शाद सदाए शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए भूरल शल बगदाद घुराए ओ जंजो जीलानी या पीर तंहिंखे जंजो जीलानी या पीर मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे प्यारा मुसलमान भाइरो बाबे साईं ईअं फरमायो जीजल अम्मा फरमायो अल्लाह साईं मूंखे जॾहिं सुहिणो बादशाह पीर अता फरमायो ईद जी रमज़ान शरीफ जी पहिरीं रात हुई बादशाह पीर आया त माण्हुनि रोज़ो पे रखियो रोज़ो पे रखियऊं रोज़ो रखी पूरो कयऊं सहरी जो ऐलान थियो त रोज़ो बंदि थियो रोज़े जो टाइम ख़त्म मां पंहिंजे प्यारे बचड़े दम दस्तगीर खे खीर पियारण जो इरादो कयो जीअं जो मां खीर जो इरादो कयो दस्तगीर पंहिंजे अखियुनि सां मूंखे मना जो इशारो कयो जी जलमा ॿार दुनिया में ईंदा आहिनि वॾा थी बालग थी रोज़ा रखंदा आहिनि मां पीरनि जो पीर बणिजी आयो आहियां दम दस्तगीर बणिजी आयो आहियां मुंहिंजी अम्मा मुंहिंजे लाइ हुकुम आहे रब जो त दस्तगीर तुंहिंजो अॼु खां रोज़ो शुरू आहे तॾहिं त जेॾा तेॾा धूम मची त बालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुंहिंजो साईं दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुंहिंजो है बुढ़ड़ीअ जी जन पाणीअ बोढ़ी पुट बि हिकिड़ो पाण बि पोढ़ी दजले दरिया खां अचनि पिया पोढ़ी माई रोंदी साईं दस्तगीर सोणो उतां अचे माई रोए थी सोना मां दस्तगीर ॾे वञा पई सुञाणे न पई साईं फरमायो कॾहिं तो पीरनि जो पीर ॾिठो आहे न मुंहिंजा साईं ॾस पियो आहे त उहो दस्तगीर जंहिंजे इशारे ते वण हलनि था जंहिंजे इशारे ते ख़ुदा पाक उनजा कम करणु फरमाईंदो आहे मां उन महबूबे सुभाणे ॾे वञा थी मुंहिंजा साईं अकेलो मुंहिंजो पुटु हो मुंहिंजो सहारो हो जंज में वियो हो शादी में पे वियो बेड़ो पाणीअ जे हवाले थियो पाणीअ में बुॾी वियो मुंहिंजा साईं मां दस्तगीर ॾे वञा पई उहो ॿुॾल बेड़ो कढी मूंखे पंहिंजो पुटु मोटाए ॾे ॿुधाए ॿुधां पई त ॿोड़ में रधल कुकड़ बि जीअरो करियो छॾे बोल जा रधल कुकड़ जिंदा करे थो उन बादशाह पीर ॾे रवानी थिया साईं फरमायो माई पीरनि जो पीर पीर दस्तगीर मां आहियां प्यारा मुसलमान भाइरो उन कंठीअ ते भी बादशाह पीर पीरनि जे पीर हीअं हथ जो हीअं इशारो कयो बेड़ो ॿुॾल मथे ईंदो वियो अरसे जो ॿुॾल बेड़ो ॿाहिरि आयो भाई साहबा इहो बेड़ो आया ॿियो बेड़ो आ जी मुंहिंजा साईं मुंहिंजा मुर्शिद कामिल इहो ई बेड़ो आ हो मुंहिंजो पुटु नज़र अचे पियो ॿुढड़ीअ जी जन पाणीअ ॿोड़ी पुटु बि हिकिड़ो पाण बि पोढ़ी ॿुढड़ीअ जी जन पाणीअ ॿोड़ी पुटु बि हिकिड़ो
है मिस्किन माई मुश्किल में आई, मिस्किन माई मुश्किल में आई, वाहर थी आए तू वीर, वाहर थी आए तू वीर, तालिब मुझो सही दुनिया जा रबर दम दस्तगीर, तालिब वंड मिलियो मैं खाना वॾे तां, खाली वञूं कीअं तुंहिंजे दॾे। साईं जो पंहिंजो ऐलान आहे, पंहिंजो ऐलान आहे त मुरीद गम न कर, मुरीद न घबराए, जीअं ज़मीन ते आसमान जो सायो आहे ईअं तो मुरीद ते मां दस्तगीर जो सायो। मुंहिंजा मुरीद तूं गम न कर, बेईमान थी न मरने, ईमानदार थी मरने, ऐं मुरीद तोखे मुबारक हुजे तेसिताईं असां जन्नत में कदम न रखंदासीं जेसिताईं आख़िरी मुरीद बख़्शराए रवानो न करे। वंड मिलियो मैं खाना वॾे तां, खाली वञूं कीअं तुंहिंजे तॾे तां, वाग जा वरतई है सब परतई, वाग जा वरतई है सब परतई, तोणी मुरीद सगीर कबीर, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका, सलावतुल्लाह। वक्त जो चमके सितारो, हाज़री जो थिए इशारो, अची ॾिसां अवां जो रोज़ो प्यारो, अची ॾिसां अवां जो रोज़ो प्यारो, लई वञे दिल तां मुझारो, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावत अलैका, सलावत रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व किना अज़ाबन नार। रब करीम अॼो की महफ़िल जो सवाब, यारहीं शरीफ लंगर न्याज़नि जो सवाब अल्लाह से पहिरीं पंहिंजी दरबार में क़बूल फरमा। उन्हनि जे तरफ़ां जिन हिन महफ़िल जो इंतज़ाम कयो आहे, अल्लाह से उन्हनि जे तरफ़ां पंहिंजे महबूब जी बारगाह में क़बूल फरमा। मदीने जे साईं जा वालिदैन शरीफ़ैन रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़वाज मुतहरात, आल पाक, असहाब सगोरा, ताबीन तबा ताबीन, जमी मशाइख़ ज़ाम, जमी उलमा किराम, बिलख़ुसूस यारहीं वारे पीर, पीरनि जे पीर, बादशाह पीर जी दरबार में क़बूल फरमा। साईं जा वालिदैन, साईं जा उस्ताद, साईं जा मुर्शिद, साईं जा शागिर्द, साईं जा मुरीद, खलीफ़ा, अक़ीदतमंद ॾींहुं क़यामत ताईं यारियूं कारियूं करण वारनि जी दरबार में क़बूल फरमा। अल्लाह से हाजी शीदी ॻोठ खां जेके तुंहिंजा बाना बानियूं गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे रूह खे सवाब अता फरमा। जमील मोमिनीन, जमील मोमिनात, जमील मुस्लिमीन, जमील मुस्लिमात जी दरबार में सवाब क़बूल फरमा। अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे सदके, सुहिणे बादशाह पीर जे सदके असांजूं बड़ी मुश्किलातूं आसान फरमा, असांजा मर्ज़ कर्ज़ सभु असां खां दफ़ा फरमा। ऐं अल्लाह साईं असां ते निगाह करम फरमा, सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, असांजे रिज़्क़ रोज़न में वाद ऐं बरकत फरमा। इन इलाके ते मींहुं बरसात वसा, इन इलाके ते बारानी रहमत नाज़िल फरमा। जिते जिते आसमानी मींहं जी ज़रूरत आहे उते मींहुं वसा। ऐं अल्लाह असांजा जेॾा पेर हुजनि ओॾा ख़ैर हुजनि। बहक़ बहुरमत मोहम्मद व आलि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अलैहि। अल्लाह हिकिड़ो ऐलान